फितरी वक़्तु ऐं इंसानी वक़्तु अलॻि अलॻि शइ आहिनि। असांजे वक़्त जे मुताबिक़ असांजी ख़्वाहिश पूरी न थींदी, बल्कि फितरी वक़्त मुताबिक़ ऐं असांजे अहसास मुताबिक़ शइ या ख़्वाहिश पूरी थींदी। छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे, तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। प्यारा, अॼु फ़क़ीर मंच होटल ते हलूं था, उते हॉस्टल लाइफ ऐं मुहबत जो घण घुरियनि बहसनि हेठि आणियूं था। डिप्टी, तूं अॻुवाणनि ते छा सोचींदो आहीं? यार, अॻुवाण कहिड़ा बि हुजनि, हिननि खे पैसनि ठाहिण जो फ़न ज़रूरु हूंदो आहे। 50 कमाईंदा त 10 रुपया हिकिड़े खे ऐं 10 रुपया ॿिए खे ॾींदा, बाक़ी 30 रुपया खीसे में विझी पोइ भिटाई जो ही बेत पढ़ंदा आहिनि त जे तूं बेतबाहीं से आयतूं आहिनि। डिप्टी, ही त हिननि जी जिदोजहद ऐं शऊर ते मबनी हूंदो आहे। सभु कुझु उन्हनि सां अवाम हूंदी आहे। अवाम सिर्फ़ु उन्हनि जा कारकुन हूंदा आहिनि जेकी सोच ऐं फ़िक्र खां परे चंद गिरोह अंदरि माल मेड़ण संदनि जो पेशो हूंदो आहे। डिप्टी, तूं किथे मायूस थी उन्हनि जी कामयाबी जी शिकायत त नथो करीं? हू त इंजॉय कनि था जेको उन्हनि जे नसीब में आहे। मुमकिन आहे उन्हनि कॾहिं लोकल बसुनि जी सवारी कई हुजे ऐं हाणे पराडो में घुमनि था। तूं वाक़ई हसद करीं थो डिप्टी। न प्यारा, असुल में अवाम उन्हनि सां गॾु हले थी। उहे ज़िमेदार आहिनि। पंहिंजे मुस्तक़बिल जे उन गिरोह अंदरि मख़सूस माण्हू कुझु कशाला करे कामयाब थी वञनि था, पर साॻे हिक नज़रिए जी ग़रीब कारकुन लाइ दरवाज़ा बंदि थी वञनि दरअसल हसद आहे। जॾहिं उन मंज़िल ते पहुचनि था त हेठिन खे पाण सां गॾु खणी हलणु ऐं उन्हनि खे पिणु गुर सेखारनि त ॾिसो, गॾिजी इंजॉय कंदासीं। गुड फेथ क़ाइमु हुजणु घुरिजे। अॼु जो इंसानु अणखुट ख़ज़ाना विसारे चुको आहे ऐं वरी रुकावट पैदा करण में महारत रखे थो। तोड़ी जो वसीलनि जी फितरत में कमी कोन्हे। इंसानु ख़ौफ़ विचां अमन को अॻिते अचे जे सोच सां पंहिंजनि ऐं परायनि सां साॻी वेधनि करे थो। असुल कामयाबी ॿियनि इंसाननि जी कामयाबी खे ॾिसी ख़ुशी जो इज़हार आहे। सभु इंसान हिकु आहियूं। सोच ऐं फ़िक्र जो फ़र्क़ु आहे। सोच ख़ाली सोच बि थी सघे थी। फ़न उन सोच जो नालो आहे जंहिं ते अमल पिणु कजे। फ़िक्र फ़ाक़नि खां बचाए थो। इंसानु ॿाहिरीं दुनिया ॾांहुं घणो राक़िब थी चुको आहे। प्यारा, मूं बतौर आम इंसान जवानी जो सॼो हिसो माण्हुनि जी हर उहा शइ बर्दाश्त कई जंहिंसां मूंखे दर्जो मिलंदो, उहा बाद में ख़बर पई। ॾिस प्यारा, केरु अज़ीम अमीर इंसान जिते आहे उनखे अवाम जी गारियुनि या धड़नि सां कुझु कोन थींदो, बल्कि हिकमत अमली सां उनजे कुल्हनि ते पहुचण सान्याहबंदनि जो कमु आहे ऐं गॾिजी कमु करण जे महवर में रहण। ज़िंदगी गुज़ारणु हिकु बहितरीनु सवण आहे। जिते पेट जी रोज़ी लिखियलु हुजे उते बर्दाश्त बरकत पैदा कंदी आहे, न कि बाग़ी सोच रखी अंदर जे इंतिशार खे उभ जेतिरो वधाइजे। नाकामी जी वावेला कजे, मुक़ाबिलो करणु, चुप में अॻिते वधणु ऐं पाण ते कमु करणु वॾी हिकमत आहे। हिन दौर में ख़ासि करे असांजो मुआशिरो अञा ताईं ॾुखनि ऐं ख़ौफ़ फहिलाइण लाइ कमु करे थो। हर इंसान वटि साॻियो तावीज़ आहे जेको कंहिं न कंहिं ज़रिए आम माण्हुनि जी ॻिची में फिट कयो वञे थो। आम माण्हुनि खे पाण खां सवालु करिणो पवंदो त छा मां जिते आहियां उते ख़ुशि आहियां? ॿार ख़ुशि आहिनि? घर में का कमी त कोन्हे? अंदर में साड़ या बेहसी त कोन्हे? या मजबूर थी ख़ुदा जे लेके में रहण जी करे सादगी जी ज़िंदगी खे इबादत सम्झी अॻिते वधण ई ज़िंदगी जो मक़सदु आहे? छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। प्यारा, जॾहिं का अणवणंदड़ भाॼी अॻियां अचे त उनजी तारीफ़ कंदो कर। बाक़ी ॾींहं में शयूं भलियूं मिलियूं हूंदियूं, उनखे यादि करे ख़राबु ॾींहं जी नाशुक्री न कजे। ॾिस प्यारा, जॾहिं बि गाना ॿुधी त मोटिवेशनल ॿुधिजां। इश्क में बेवफ़ाई, छॾे वञणु, तनक़ीद, ॾुख ऐं दांह जी शाइरी न ॿुध ऐं न ई गाना ॿुधिजां। प्यारा, फ़क़ीर मंच होटल ते खीर बिना केमिकल वारो मिलंदो आहे। चांहि में ख़ुशबू
रिव्यू बिस्किट जी अचे थी। ही लॻे थो बिस्किट विझी चांहि पीआरींदो आहे, वाक़ई भलोड़ चांहि पीआरे थो। ॿुध ही सफ़र केॾो न हसीन आहे। उन अंदरि इंसानु जंहिं शइ जी ॻोल्हा करे थो उहो पाण आहे। पोइ वञी उनखे मंज़िल मिले थी। पाण ई पालणहार, मन में महवर मजनू आहे। ॿुध मजनू आशिक़ हो लैला जो। प्यारा तूं कॾहिं इश्क कयो? हा डिप्टी, इश्क कुझु न आहे, बसि सबक़ु आहे। हिकु धरती गोल फिरे थी, दिलि धड़के थी, रूह रोशनी आहे, इंसानु फना बाक़ी ज़िंदगी आहे। हर वक़्तु ज़िंदगी आहे। जॾहिं पीउ ऐं पुट पाण में दोस्त बणिजी ज़िंदगी गुज़ारनि था त उन में मक़ाम ऐं मुहबत पैदा थींदी आहे। नंढी सोच नंढिड़ो माहौल पैदा करे थी। ओ फ़क़ीर यार चांहि प्यार जेका चकोर जे चपनि जीअं चटे वारी हुजे। हाज़िर डिप्टी, असां ग़रीबनि जो हिन मुआशिरे में को हिसो आहे या न आहे? फ़क़ीर तमामु जझो हिसो, अणखुट हिसो। तूं पाण खां सवाल कर, मां ख़्वाबु कहिड़ो ॾिसी सघां थो? जहिड़ा ख़्वाब तहिड़ी ज़िंदगी। यार बचनि जो सोचींदो आहियां काश उहे पढ़ी पवनि। एतिरा पैसा न आहिनि जो खेनि वॾी तइलीम ॾियारे सघां। फ़क़ीर तइलीम मिली वेंदी, तूं सिर्फ़ु ख़ौफ़ दिलि मां कढी आज़ादी पैदा कर। रूह रस्तो पाण ॻोल्हींदो आहे। प्यारा हैदराबाद में राति जो भान रोड ते खदड़ा फ़क़ीर घुमंदा वठंदा आहिनि। उन्हनि सां कचहरी करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। उन्हनि वटि मुख़्तलिफ़ मामला ऐं शिकायतूं आहिनि जिन जो उन्हनि खे हल नज़र नथो अचे। रोमांस पैसे जो मुख़्तलिफ़ नालनि मंझां हिकु नालो आहे। तूं रोमांस कर पाण सां, ॿिए सां कंदे त फीस भरणी पवंदई। शादी में लखें या किरोड़े ख़र्च करणु रोमांस जी वरी क़ीमत अदा करणी पवंदी आहे। यार पैसो केतिरी न अजीब ऐं ग़रीब शइ आहे जेका हर ॻाल्हि में फिट थियो वञे। मुआशिरे अंदरि नहकार वॾो बिगाड़ आंदो आहे, उन ते कमु थियणु घुरिजे। प्यारा जंहिं वटि जेतिरी ताक़त आहे कुझु बि कंहिं इंसान लाइ करण जी, उहा करे मुआशिरो बैलेंस तरफ़ वञणु शुरू थींदो। हर इंसान वटि पंहिंजो इल्मु आहे, वरी अमल बि नथो ॿुधो या कयो वञे, उहो रस्तारोक करे थो। जॾहिं त पैदा थियण जो मतिलबु फ़न मां ॿिए खे फ़नकार ठाहिणु आहे। असांजो हिते छा आहे? सभु उन तरफ़ खां मिलियो आहे। जिस्म में रक्त मुफ़्त जो, हवा में ऑक्सीजन मुफ़्त जी, पाणी मिठो मुफ़्त में। असां सभु शयूं पैसनि ते करे छॾियूं आहिनि छो त पैसनि जी ज़ाहिरी तौरु कमी ॾेखारे वञे थी इंसान में। पोइ पट सट जनम वठे थी। अहिड़ी रीति इंसानु वहशत में अची दहशत पैदा करे कामयाबु थी वञे थो। छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करे थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। डिप्टी औरत छा आहे तुंहिंजी नज़र में? प्यारा औरत ख़ुदा जी तख़लीक़ आहे जंहिंमें साॻे रत ऐं साॻियो ज़हन आहे। उन में मुहबत करण जी सघ ऐं ख़्वाबनि खे माइण जी उछलता आहे। औरत जे नसीब खे पर्दे जी दीवार में न हणिजे बल्कि आम इंसान जीअं कारो वहिंवार में हिसो वठी मक़ाम उल्फत ऐं मक़ाम बरकत ते पहुचण खेनि हक़ आहे। मुआशिरे में रुकावटूं सभु अॻियां अचनि थियूं, बसि बुर्दबारी हुजे। मुंहुं ॾिजे अॻिते वधणु घुरिजे। ॾिस ही दुनिया हिकु मैदान आहे मुहबत ऐं जंग जो। जिथे मुहबत कमु अचे थी उते मुहबत सां कमु करणु घुरिजे। जिते विहणो पवे उते बि मुहबत सां वेहणु घुरिजे। जान क़ीमती आहे, जान जो नज़रानो पेश करणु बेवकूफ़ी आहे। वेहण जी महारत अचणु घुरिजे। प्यारा वक़्त जो को वजूद कोन्हे। डिप्टी तूं कॾहिं मुहबत में अंधो थियो आहीं या न? आऊं अंधो न, चरियो थियो आहियां। ज़रूरु अंधो त हर को थी वञे थो। ॾिस शादी खां पोइ मुहबत जो मिलणु या न मिलणु बि राज़ आहे। जंहिंखे मुहबत मिले थी उहो मक़सद सां सचो आहे। सभु कुझु मिलियो वञे पर जेको अञा कचो आहे त उनखे हिकु शइ ॾे ॿी शइ खसे वठिजे थी। यार माण्हुनि खे हिकमत नथी खपे,
पैसा खपनि था। कुझु माण्हू हिकमत ऐं ॾाहप ज़रिए ख़िदमत कंदा, कुझु पैसनि सां ख़िदमत कंदा, कुझु वठण वारा हूंदा त कुझु ॾियण वारा। सभु सफ़र में हिक ई मंज़िल जा मुसाफ़िर आहिनि, पर ज़िंदगी में माण्हुनि खे रुकावट ऐं तनक़ीद सां मारणो ज़रूरु आहे। जेको बीहजी वियो, संभाले वियो, उहो राज कंदो। जेको हर ॻाल्हि ते चीखूं कंदो, उहो वियो। प्यारा, हिन दुनिया जा बद इख़लाक़ तोखे कामयाबी में मदद कंदा। हसद कंदड़ तुंहिंजे दर्जनि में इज़ाफ़ो कंदा। रस्ता रोक तोखे दर्जनि ॾियण में मदद कंदा। कूड़ी वाह वाह करण वारा तोखे इज़त में इज़ाफ़ो ॾियारींदा। बस शर्त उहा आहे त तूं ज़िंदगी जो सफ़र ख़ामोशी सां गुज़ारींदे ऐं वॾो मक़सदु हुजणु लाज़मी आहे। जंहिं वटि ज़िंदगी खे सिर्फ़ु गुज़ारणो आहे, उन वटि आख़िर में कुझु न बचंदो। ऐं प्यारा, ही ॻाल्हियूं सिर्फ़ु अॻिते वधंदड़ रूहनि लाइ आहिनि। मुमकिन आहे नेचुरल अमीरनि खे ही ॻाल्हियूं सम्झ में न अचनि, छो त तुंहिंजे ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे, जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि मदद करीं थो, छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। डिप्टी निंड चवंदा आहिनि अधु मौत आहे। अधु मौत मां छा मुराद आहे? प्यारा, निंड करण वक़्तु ख्वाब खे कहिड़ी रीति पूरो थियणु घुरिजे, उन में साह विझण लाइ निंड जो इस्तेमालु करणु घुरिजे। असांजी निंड जिस्म जी निंड आहे। दिमाग़ जाॻंदो आहे, उहे ख़्याल पैदा कंदो आहे जेकी असां सॼो ॾींहुं सोचियूं ॾिसूं ऐं ॿुधूं था। जेकॾहिं ख़्याल परेशान थियण वारा, गुरबत जो ख़ौफ़ ऐं माण्हुनि जूं शिकायतूं ज़हन में रखी सुम्हंदासीं त असांजी निंड थकावट पैदा कंदी। निंड में का बि कामयाबी महसूसु करे सघिजे थी त प्यारा, पंहिंजी दिलि में ईंदड़ ख़्यालनि जो मुशाहिदो कंदड़ थी घुमंदो कर। सभु ख़्याल कम जा न आहिनि हूंदा। जेकी ख़्याल लॻे थो कम जा आहिनि, उहे बार बार सोचींदो कर, पर उन में अहसासु हुजे, ज़िंदगी हुजे जहिड़ी तरह हू मुकमल थी चुका आहिनि। ज़िंदगी नालो ई आहे लाज़वाल ख़्याल जो। प्यारा, शाम जा 8 थी रहिया आहिनि ऐं ॿुधो आहे त बरसाती बोर्ड सिंध दर सिर्फ़ु 3 खां 4 ज़िलनि खे ज़िद में आणे। डिप्टी, उनखे सालनि खां निकिरंदड़ जजी बजट ज़रिए किथे को हल हूंदो जंहिंसां माण्हुनि में ख़ौफ़ वारी लहर ख़तमु थियणु घुरिजे ऐं पाणी खे रस्तो मिलणु घुरिजे। हा प्यारा, हर हल्के जे ॿाहिरें पासे नंढे पैमाने ते डैम ठहणु घुरिजे, जिते मुकमल पाणी जो रस्तो पैदा करे उन पाणी मां ॿिया बि फ़ाइदा हासिलु करे सघजनि था। बरसाती बोर्ड वाक़ई ईंदी, छो त रस्तनि जहिड़ा आहिनि ऐं शाख़ूं पुराणे निज़ाम जी साॻिए स्ट्रक्चर जूं ठहियल आहिनि, जंहिंमें आम तौर ते ईंदड़ पाणी सेव करण जी कैपेसिटी न आहे। उहा किथां एक्स्ट्रा पाणी रखंदी, उहा उनखे जॻह न ॾींदी ऐं पाक पाणी जी इज़त न करण सां उहो इंसाननि खे अहसासु ॾियारण लाइ तकलीफ़ में ज़रूरु विझंदो। ॾिस, गुलाबनि सां गॾु कंडा बि हूंदा आहिनि, पर असां सिर्फ़ु गुलाबनि तरफ़ मुतवजह हूंदा आहियूं। गुलाबनि सां कंडा हुजणु हिकु सेफ्टी डोर आहिनि, जिते वॾनि जीतनि जो अचणु बंदि हूंदो आहे ऐं गुलाब शहज़ादे जीअं पलजंदो आहे। हिन दुनिया में ख़राबु लॻंदड़ शयूं दरअसल असांजी हयाती जो बचाव लॻंदियूं आहिनि, पर उन्हनि खे असां पंहिंजे शऊरी सतह ते न सम्झी सघण करे मुख़्तलिफ़ मुआमलनि जो शिकार थी मायूस थी वेंदा आहियूं। फितरत हर वक़्तु इंसान लाइ कमु करे थी। इंसान सिर्फ़ु इंसान खां मुतासिर थी अॻिते वधे थो। हर इंसान अंदरि फितरत जे हिसाब सां मुख़्तलिफ़ शयूं रखियल आहिनि। प्यारा, जॾहिं बि पैसा ख़र्च कंदो आहीं या कंहिंखे ॾींदो आहीं, ख़ुशि थी ॾींदो कर ऐं उहो महसूसु करे ॾींदो कर। वापसि 10 भेरा वधीक थी ईंदा ऐं आउं इंसान खे ग़रीब मुस्तहिक अवाम खे ॾींदसि जेतिरो बि थी सघियो। प्यारा, ही ज़िंदगी अधु पंहिंजी आहे, अधु इंसाननि जी। 70 सालनि मां 40 तुंहिंजा, 30 इंसाननि जा। ख़ुदा सां इंसाननि जी शिकायत में वक़्तु न विञाए। माफ़ करे इंसाननि खे, पोइ दुआ घुरंदो कर। वॾी स्पीड सां दुआ क़बूल थींदी। प्यारा, हिन दौर में हर कंहिंजे वात में शिकायत आहे। महांगाई वधी वई आहे, ही थी वियो आहे, हू थी वियो आहे, पर उन सोच जी ज़ाविये खां अहिड़ीअ रीति सोचिजे त ख़ुदा वटि हर शइ जी कसरत आहे। उन साॻी कसरत मां ही 4-5 कम बि थी वेंदा ऐं उन जो
शुक्रिया अदा कजे। प्यारा न्यूटन सुबुह जो 100 दफ़ा ऐं शाम जो 100 दफ़ा थैंक यू यूनिवर्स चवंदो हो। हर शइ ते शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। ज़िंदगी कामयाबी जो रुख वठंदी आहे। असां जंहिं कुर्सी ते वेठा आहियूं उन असांजो भार बर्दाश्त कयो आहे, उन जो शुक्र अदा करे उथणु घुरिजे। ऐं घर में हलंदड़ नेट, पाणी, मुकमल फैमिली, हर नंढी खां वॾी शइ जो शुक्रगुज़ार रहणु घुरिजे। ज़िंदगी में बदिलाव आणींदो। ॾिस प्यारा, अदब उहो पढ़ जेको ज़िंदगी जी नेमतुनि में इज़ाफ़ो करे। मायूसी वारो अदब दिमाग़ जे ख़राब रस्तनि खे बहितर मज़बूत करे। साॻी तर्ज़ जा ख़्याल आणे मुआशिरे ऐं माहौल में जनमु ॾींदो आहे। माहौल ठाहिणु इंसान जे हथनि में आहे। अॼु असां जिते आहियूं उहो असांजे माज़ी जा सोचियल ख़्याल आहिनि जिन असांखे हिते पहुचायो आहे। सिर्फ़ु हाल में ताक़त आहे जेका नई ज़िंदगी खे जनमु ॾींदी। प्यारा, हिन ज़िंदगी में कुझु शयूं असांजे नज़रुनि खां घणे वक़्त खां ओझल रहियूं आहिनि, पर हाणे टेक्नोलॉजी जे दौर में इंसानी दिमाग़ बि डिजिटल वर्ल्ड तरफ़ वामज़न थियो आहे। पर असांजे मुआशिरे में मेजॉरिटी पेरेंट्स ऐं इंसाननि में पुराणा ख़्याल रस्मूं वसनि थियूं जंहिंसां हू ज़िंदगी गुज़ारनि था ऐं ॿियनि खे बि पाबंद रहण जो चवनि था। हालांकि ज़िंदगी हर लम्हे में चेंज थींदड़ फ़िक्र ऐं फ़न जो नालो आहे। छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। डिप्टी इंसान समूरी ज़िंदगी गुनाह जे अहसास, शर्मसारी, नाकामी जे ख़ौफ़, किरदार जी कमी ऐं पोइलगी करण में गुज़ारे थो। कंहिं चैलेंज अचण सां टुटी पवे थो। सब्र ख़तम थी चुको, बिलीफ सिस्टम कमज़ोर थी चुको आहे। नवाण हुजण जे बावजूदि ॻोल्हा में नाकाम थी चुको आहे। पर ॿाहिरियनि मुल्कनि जे इंसाननि में हर वक़्तु ज़हनी ऐं जिस्मानी नशोनुमा थींदी रहे थी। असांजे इंसाननि में राति ॾींहुं साॻे सुबुह ऐं शाम साॻी गुफ़्तगू, साॻे अमल, साॻे ई सालनि जा चहचटा लम्हनि में कहिड़ी रीत बदिलजणु, आख़िर बदिलजणु छो मुमकिन आहे। हू उनखे ज़िंदगी चवंदा हुजनि ऐं उन्हनि खे उन में ई सुकून मिलंदो हुजे ऐं हू उन में ई रहणु सिखी विया हुजनि। प्यारा, दिमाग़ कॾहिं बि तकड़ में नई शइ खे क़बूल न कंदो हो। हवासनि ज़रिए दलील घुरंदो, सवाल कंदो, प्रूफ करंदो, यकीन न कंदो, भली खणी उन जो माज़ी में नुक़सानु थियो हुजे। हू सवाल दर सवाल कंदो। उनखे का शइ में मुफ़्त में मिलंदी त सवाल कंदो, पैसनि ते मिलंदी त सवाल कंदो। दिमाग़ जो कमु आहे रुकावट, पर दिमाग़ जे अंदरि जितां असांजी ज़िंदगी जो गाॾो हले थो, लाशऊर ऐं तहतल शऊर उन में ॾिसंदड़ अखियुनि जे ज़रिए शयूं सेव थियल आहिनि जेकी बार बार उनखे दोहराए ज़िंदगी में रूह फूकिन थियूं, जंहिंसां मिडिल क्लास जी ज़िंदगी हलंदी रहे थी। ॿुध, तूं पाण खे माफ़ करण जी कोशिशि कर ऐं ॾींहं में 10 दफ़ा पाण खे आई लव यू चवंदो कर। आई लव यू गॉड, आई लव यू यूनिवर्स। पाण खे क़बूल कर। माण्हुनि जे चवण ते पाण खे तब्दील न कर ऐं उहो न सोच त माण्हू छा सोचींदा। उहे सभु कम जा फार्मूला न आहिनि। उहे पुराणा ज़हर आहिनि जेके इंसाननि वटां मिलनि था, पर हर इंसान में फ़िक्र जो फ़न न आहे। उन करे तंगी मां घणे क़दुरु गुज़रनि था। सखी दिलि तंगी मां नाहे गुज़रंदी। प्यारा, सखी दिलि सिर्फ़ु पैसनि सां न आहे। कंहिंखे सुठी सलाह ॾियण बि सखावत आहे, कंहिंखे वक़्तु ॾियण बि सखावत आहे, कंहिंसां सुठो खिली ॻाल्हाइण बि सखावत आहे। सखावत उहा शइ आहे जंहिंसां कंहिंजो मूड सुठो थी सघे थो। तूं इंसाननि जो मूड सुठो करण जी कोशिशि कर, सखी थी वेंदे। हा, पाण खे मुकमल सम्झी रुतबो हासिलु करे मुआशी तौरु मज़बूत थी, पोइ हिन दुनिया खे ॾिसणु शुरू कर। तूं कमज़ोरी मां ताक़तवर थी इंसाननि जी मदद करणु शुरू कर। इंसाननि लाइ ताक़तवर थी, इंसाननि खे डेॼाइण वारनि मां न थी जा। ज़िंदगी घोरे अंधेरे में दफ़न थी वेंदई। माण्हू तोखे विसारे छॾींदा, हमदर्द थी अॻियां भली तोखे तकलीफ़ूं ॾियनि। तूं पंहिंजे मक़सद ऐं ॻाल्हियुनि ते क़ाइमु रहिजांइ, सभु तुंहिंजो आदर भाव कंदा। ॾिस प्यारा, ही ज़िंदगी गुज़िरियल ज़िंदगी जे आधार ते न गुज़ारजांइ। कुझु शयुनि ते अंधो यकीन करे अॻिते हलण सां फ़ाइदो मिलंदो आहे। छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करे सघीं थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे।
प्यारा ही दुनिया तोखे रंज ॾींदी, कुझु बि ॾेई सघे थी पर उहा तोखे नाहे ॾींदी। असल में उन जे अंदरि ज़मीर जा ज़ख़्म ॿियनि जे रूहनि खे ज़ख़्मी कंदा आहिनि। हीअ असुलु राज़ आहे त जंहिं वटि जेको आहे उतां उहा शइ मिलंदी, पोइ प्यारे रूह खां प्यार ऐं इज़त मिलंदी। ज़ख़्मी रूह खां अञा वधीक ज़ख़्म, पर हर रूह या हर इंसानु हिकु हुजण जे बावजूदु अमल अॻिते पोइते आहे। उनजो हल सिर्फ़ु उहो आहे त हू पाण खे सुञाणण खां वधीक ॿियनि जी ज़िंदगी में अखियूं रखे थो ऐं ॼाणणु चाहे थो। ज़हनी ऐं जिस्मानी वांदिकाई माण्हुनि जा ऐब अंदरि विंदुर ॻोल्हे थी। शाम जो कचहरियुनि जे बहाने अनेक मर्दनि ऐं औरतुनि जे बारे में इल्ज़ाम तराशी रोज़मरह जो मशग़ूलो बणिजी चुको आहे। तख़लीक़ी शऊर असां वटि ख़तमु थी चुको आहे। जेको कुझु करणु चाहींदो या का नई शइ आणण जी ॻाल्हि कंदो त उनखे चरियो करार ॾिनो वेंदो। उनखे अलॻि थलॻि क़बूल करण बजाए उनजी रस्ता रोक कई वेंदी। हीअ ज़िंदगी हिकु उघम पावर हासिलु करण जो मैदान आहे। पावर उन्हनि रूहनि खां महफ़ूज़ करे थो जेको नाशुक्री जे अज़ाब में ॿिए जी ज़िंदगी खे अज़ाब बणाए थो। उन में ज़हनी इंतिशार ऐं बेसब्री लफ़ाज़ी बद इख़लाक़ी पैदा करे थो। अमली ज़िंदगी में शिकायतूं जनम वठी चुकियूं आहिनि, पर उनजे हल लाइ माण्हू कमु करे थो। हल मौजूदु आहिनि, नेमतूं मौजूदु आहिनि, राहत मौजूदु आहे, पर उनखे मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां अॻिते आणण बजाए नुक्ताचीनी कई वञे थी। हीउ इश्क़ पूरो इल्मु आहे, बसि उहो इल्मु जंहिंसां पाण खे तकलीफ़ ॾियण खां बचाए थो। ज़हनी अज़ियत संजीदह दिमाग़नि खे मज़बूत करे थी, नवाण आणे थी, छो त इंसानु ॾुखनि मां ठही ॾुख दूर करण जी ताक़त रखे थो। उमेद कम जी आहे, पर उन खां वधीक पाण ते यकीन। ही रीत ऐं रस्म जी हिफ़ाज़त सिर्फ़ु उन्हनि ताईं पहुचे थी जेकी बार बार फ़ाइदो हासिलु कनि था, जेकी उन मां गुज़रनि था। जिन खे को बि लाभ नथो मिले उहे फ्रस्ट्रेशन जो शिकार थी वञनि था। ख़ौफ़ सां दुकान हलंदा आहिनि। दोज़ख जो ख़ौफ़ कंहिंजी ज़िंदगी खे रोशन करे थो। सिर्फ़ु जन्नत हिन दुनिया में ज़हनी आसूदगी जो नालो आहे। हिते मिलंदड़ शयूं जन्नत जियां मिलनि थियूं, जझे मिक़दार में प्यारा। शुक्र कर। शुक्र करणु जन्नत जी ज़बान आहे, शिकायत करणु दोज़खी ज़बान आहे। तूं महबूब पैसे जी इज़त कंदो कर। ही जोत बख़्शींदड़ माखी ऐं मिठाण आहे। हिन खे हासिलु कजे, इंजॉय कजे, मदद कजे उन्हनि जी जंहिं वटि नाहे। उनखे रस्तो ऐं दग ॾिजे त पैसा कंहिं जी ज़िंदगी में कहिड़ी रीति अची सघनि था। पैसो उस्तादु आहे जेको उस्तादनि खे जनमु ॾिए थो, शागिर्दनि खे उस्तादु बणाए थो। पैसो लाज़वाल कमाल जी तख़लीक़ आहे। पैसे सां ज़मानो अॻिते वधे थो, टेक्नोलॉजी वजूद में अचे थी, बेरोज़गारी ख़तमु थिए थी, पैसनि साण नवां स्किल्स मिलनि था, उन्हनि सां अञा वधीक पैसा कमाए सघजनि था। पैसो ज़िंदगी आहे, लम्हा रौनक आहिनि, महबूब आहिनि। पैसो प्यारु आहे जंहिंसां प्यारु हासिलु थियण में आसानी थी वेंदी। पैसो नियाणियुनि जो ॾाज आहे जंहिं जी ज़िंदगी ख़ुशहाल थिए थी। पैसो नाहे त शादी में रुकावट, दोस्तियूं ख़तमु थी वञनि थियूं। पैसे जो हुजणु ज़िंदगी में वैल्यू एडिशन जियां कमु करे थो। पैसो नामुमकिन खे मुमकिन जो शरफ़ बख़्शे थो। प्यारा, छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो, छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। प्यारा, वॾी मच्छी जी फितरत हूंदी आहे त नंढी मच्छी खे कंट्रोल में रखिजे जीअं ज़िंदगी आरामदह गुज़री सघे। उन पोयां लॉजिक हूंदी आहे त सफ़र आसान थी सघे। उहे ग़ुलाम रहनि, हर ॻाल्हि मञनि, हर इज़त मिले, वाह वाह लॻी पई हुजे। प्यारा, हर इंसानु चाहे अमीर हुजे या ग़रीब, ताक़त ऐं पैसो चाहे थो, मज़दूर हुजे या हारी। उन में उहा सोच ईंदी आहे त अमीर थिजे, पर उहो ॿाहिरे मुआशिरे खे ॾिसी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। तंहिं करे अंदर जे असुल सां मिलणु ॾाढो ॾुखियो थी पवेसि थो। ॿियो, असांजे मुआशिरे में तइलीम जो फुक़दान इंसान खे मर्क़ जो बिस्तर नसीब कयो आहे। असुलु ख़ामोशी उहा आहे ऐं पंहिंजी तवानाई जो बचाव ई उत्तम आत्मा जो कमु आहे। ॾिस, ही दौरु ज़ाहिरी तौरु कुझु करे ॿाहिरियों असर तुंहिंजे मथां न पवणु घुरिजे। अंदरि छा आहे उनखे ॾिसणो पवंदो। अंदरि हिकु मंदरु आहे, मस्जिद आहे, गिरजा आहे। हर माण्हू जो अमीर चहिरो आहे, उन सां गुफ़्तगू कजे, उन ते महिनत कजे। 5 साल अलॻि पासो वठी वधणु घुरिजे। ॾिसो, ही ॻाल्हियूं सिर्फ़ु रूह में अॻिते वधण जे उणतुण ऐं मुआशिरे में सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण वारनि लाइ आहिनि, ऐं ख़ासि उन लाइ आहिनि जेकी यकीन जी मंज़िल मां वाक़िफ़ आहिनि, जिन वटि
सवाल जाम जवाब कोन्हनि, जवाब इंसानी रूह आहे, सवाल दिमाग़ आहे। प्यारा ही डिप्टी अॼु जिते आहे उन में मुआशिरे जो वॾो हथु आहे। मुआशिरो ठाहींदो आहे। नफ़रत करण वारा पाण सां मुहबत करणु सेखारनि था। रस्ता रोक ख़ुदा सां नातो मज़बूत करण में मदद कनि था। जवानी जंग जो नालो आहे, जवानी जोत आहे, जला तंग जो सांचो आहे। रूहानी शबाब जो सांचे में सच या कूड़ नाहे हूंदो, बसि ढलणो पवंदो आहे। जंहिं समूरी हयात दिमाग़ी बेचैनी खे चैन ऐं करार सम्झी जीअण जो नालो ऐं ज़िंदगी आहे। ज़िंदगी बसि ज़िंदगी आहे, उनखे महबूबा जी छातियुनि सां भेटणु बेवकूफ़ी आहे। सभु सब्जेक्ट अलॻि, पैसो सभु सब्जेक्ट आहे। डिजिटल मुहबत कंदो कर, चरिया ही तौर तेज़ी जो नाहे, तदबर जो तफ़क्कुर जो आहे। छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। प्यारा यार, तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती हिकु ख़्याल ते मबनी आहे। जेकॾहिं इख़्तिलाफ़ पैदा थी वञे त उन खे सुहिणे नमूने बहस में आणिबो आहे। रिश्तो ख़तमु नाहे कबो। ज़र्फ़ ऐं दिलि सखी हुजणु घुरिजे। कावड़ खे पालणु घुरिजे। अंदर जो इंतिशार बि औलाद जीअं आहे, उनखे मुहबत सां पालणु घुरिजे। कुझु ख़्यालनि खे रस्तो ॾिबो आहे, सभु ख़्याल बि कम जा न आहिनि। यार डिप्टी, उहे ख़्याल किथां अचनि? सुबुह शाम साॻी रूटीन, किथे इंसानियत जो मौत नाहे। डिप्टी, ज़िंदगी जो असुलु मक़सदु छा आहे? प्यार मक़सदु हयात खे हयात ॾियणु आहे। रंग, नस्ल, ज़ात ऐं मज़हब जे शऊर मां वाक़िफ़ थी उनजो क़दुरु करणु एकता जो मिसाल आहे। हर ख़्याल खे इनक़लाबी रुख़ नाहे ॾिबो। सभ जो लीडर थींदा त अॻुवाणी में ॾफेड़ अची वेंदो। यार 5 माण्हुनि जी पार्टी बि थींदी आहे छा? 6 चेयरमैन पाण, मतिलबु कुझु बि फ़ाइदा। उहे गॾिजी वरी मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि खां फंड वठंदा आहिनि। यार ज़िंदगी कहाणी आहे। असां सभु किरदार ॾिस, किरदार किथे ओवर एक्टिंग बि कंदा आहिनि। असां सभु ओवर एक्टर आहियूं। डिप्टी, तुंहिंजूं ॻाल्हियुनि में वज़न आहे। अफ़साना लिखंदड़ हक़ीक़त निगार हूंदा। हक़ीक़त सिर्फ़ु उन्हनि जे माहौल मुताबिक़ हूंदी आहे। हक़ीक़त असल में हक़ीक़त ई आहे न, बसि सिर्फ़ु सफ़र आहे। किथे कंहिंजी फ़ोन सां कमु थी थो वञे ऐं उन जी ज़िंदगी में रोशनी अचे थी त अचणु ॾियो। सिफ़ारिश जी मुखालफ़त करण वारा वॾी सिफ़ारिश जे इंतज़ार में हूंदा आहिनि। पावर सिफ़ारिश जो चहिरो आहे। तूं अन्ना मां निकिरी फ़ना फिल तदुर थियण जो सोचींदो कर। हिते माण्हुनि जे कम अचणु असुलु मक़सदु आहे। ख़ामोशी सां सफ़र करे कर। फ़क़ीरनि खे मानी खाराईंदो कर। उहे फ़क़ीर सखी करणु ईंदा आहिनि। पैसनि ॾियण महिल ख़ुशि थींदो कर। पैसो खुटण जी शइ न आहे। पैसो पवित्र आहे, पाणी जीअं। पैसा मुंहिंजा वफ़ादार दोस्त आहिनि, शींहं आहिनि। पैसनि वटि जिगर आहे, सखी आहिनि। फितरी तौर ते पैसो अमीरनि खे पसंदि कंदो आहे ऐं ग़रीबनि खां भॼंदो आहे। छो त ग़रीब पैसनि खे मुख़्तलिफ़ लक़बनि सां यादि कनि था ऐं उहो ॿुधे थो। दिलि आज़ारी थींदी अथसि, पोइ उतां पंहिंजो लॾो पटे उन जाइ ते रहणु शुरू कंदो जिते ख़ुशी सां ख़र्च कयो वञे, जिते उनखे हासिलु करण लाइ उन ते कमु कयो वञे, उनखे इन्वेस्ट कयो वञे। उनखे लिकाए ॾुखे वक़्त में आणण वारनि लाइ ॾुखियो वक़्तु ई आंदो आहे ऐं वरी उन्हनि जी ज़िंदगी मायूसी जे वर चढ़ी वञे थी। प्यारा, पैसो अखियुनि जी आस ऐं ख़ुशियुनि जो सहरो आहे। छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करीं थो। छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे। प्यारा, अफ़ीम जीअं आहिनि उहे सभु शयूं जेकी घणे मिक़दार में इस्तेमालु थींदियूं आहिनि। डिजिटल वर्ल्ड हिकु रिमोट कंट्रोल आहे। फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक ऐं तमामु एप्स हिकु अफ़ीम आहिनि। उन्हनि मां कमाइणु घुरिजे या शख़्सियत में निखार आणिजे। उन खां सवाइ रहण जी ताक़त पैदा करणु घुरिजे। प्यारा, ही शयूं नौजवान नस्ल खे डिजिटल गपशप ऐं गॉसिपिंग जो माहौल ॾियनि थियूं। किरदार कशी सां वक़्त जी तेज़ धार ते शऊर जो गलो कपनि था। डिप्टी, सोशल नेटवर्क तमामु मामला खोले ज़ाहिर करे थो, इंफॉर्म करे थो, हर मामले में मदद करे थो।
आसानी सां उहे मामला वक़्तसर हल थी वञनि था। प्यारा ही इश्क आहे, डिप्टी इश्क कजे या न, प्यारा इश्क करणु घुरिजे पर कढ न पवणु घुरिजे। इश्क दरअसल ॿिनि रूहनि जी आज़ादी जो नालो आहे, न कि चंड लाहे अचण जो ऐं सितारनि जे ख़्वाब ॾेखारण। इश्क आहे ही सभु आतिशी ड्रामो आहे जंहिंमें वक़्त जी रफ़्तार सां स्पीड में कमी अची वञे थी। पोइ इंसान जेको मिडिल क्लास आहे उहो इश्क खे फिश्क चवे थो ऐं अमीर इंसान इश्क जी जोत में सर्जनहार बणिजी मज़ा माणे थो। प्यारा जंग जवानी जंग आहे, पाण सां कावड़ नाहे करणी। अंदरि हिकु 3 सालनि जो ॿार रहे थो, उनखे प्यार सां सम्झाइणो पवंदो आहे। हू मुहबत करणु चाहे थो सभिनि सां, हू सभिनि जी आत्मा खे चाहे थो। हिन जे अंदरि में बि ख़्वाब आहिनि। साभियां लाइ साथ घुरिजे, अकेलो केरु गुज़ारींदो। मन अंदरि मस्ती रिश्ता कमज़ोर करे छॾनि था। हदबंदी रखणु घुरिजे, जिते इज़त नफ़्स खे ठेस पहुचे त ज़िंदगी बि रंगीअ जा रंग आहिनि। पैसो आहे, पाणी आहे, इल्मु आहे, इश्क आहे, छो त तुंहिंजी ज़िंदगी में प्यारी प्यार आहे। तूं ख़ुदा जी सुहिणी ऐं मुकमल तख़लीक़ आहीं। तो वटि पैसो जाम आहे जंहिंसां तूं पंहिंजी फैमिली ऐं मुआशिरे जे ज़रूरतमंद माण्हुनि जी मदद करी थो, छो त पैसो ॾाढी प्यारी शइ आहे।